आखिरी दम ताईं उन्हनि ज़ालिमनि सां विढ़ंदो रहंदुसि जंहिं मुंहिंजी हिन चीचल माउ जे अबाच माण्हुनि मथां ज़ुल्म कयो आहे। न महमूद न तूं हिक दोस्त खे दुश्मन जे रहम करम ते चढ़ियो हलियो आहे। अरे इन खां त बहितर हो त विढ़ंदे विढ़ंदे मारियो वञी हा त मां तुंहिंजे मथां फ़ख्रु कयां त हिक दोस्त मथां तो पंहिंजी जान गोरे छॾी पर तूं कायरनि जी पंहिंजी जान बचाइण ख़ातिर हिक दोस्त खे मौत जे मुंहं में ॾेयूं हलियो आहे। छा कयां रुस्तम छा कयां? जेकॾहिं पुलिस वारा न अचनि हा त कमाल खान वारनि सां आखिरी दम ताईं मुआदो अटकाए हा। बस 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 महमूद बस पंहिंजी कायरता खे लिकाइण जे लाइ वधीक मूंखे सबूत न ॾे। पुलिस अची वई जेकॾहिं पुलिस न अची हा त तूं बि मुक़ाबिलो करी हा। कमाल खान वारा अची तुंहिंजे मथां गुल छटना हाँ इस्तक़बाल कनि हा तुंहिंजो। ओचितो मथां अची पहुता रुस्तम मुंहिंजे दिमाग़ में का बि ॻाल्हि न बीठी त आख़िर मां छा कयां ऐं एतिरो टाइम बि न हुयो त मां पीरल खे कढी ॿिए पासे निकिरां। महमूद मौत ओचितो अची मथां पींदो आहे ऐं उन वक़्तु चङनि भलनि जूं वायूं बताल थी वेंदियूं आहिनि। उन वक़्तु जेको मर्द हूंदो आहे उहो ई साबित क़दम रहंदो आहे। बाक़ी तव्हां जणनि खे उन वक़्तु ज़मीन बि जॻह कोन थी ॾे जंहिंमें लिकी हू पंहिंजी जान बचाइनि। रुस्तम मां पंहिंजे जान जे ख़ौफ़ खां न आहियां भाॻो। मञा थो महमूद मञा थो त तूं पंहिंजे जान जे ख़ौफ़ खां न ई भाॻो। बाक़ी कहिड़ो सबबु हो जो तूं पंहिंजो पुछ पुठीअ ते रखी अची हिते पहुतो आहीं? ॿुधाए महमूद ॿुधाए त उहो कहिड़ो सबबु हो जो हिक दोस्त खे तूं मौत जे मुंहं में धिके हलियो आहे? ॿुधाए त उहो कहिड़ो सबबु हो? ॿुधाए उहो सबबु जेको तोखे दोस्त जी ज़िंदगी खां वधीक अज़ीज़ हो। ईअं सम्झ त रुस्तम मूंखां ग़लती थी आहे। छा उन ग़लती जी माफ़ी न मिलंदी? कहिड़ी सज़ा ॾियां तोखे? हाँ तोखे कहिड़ी सज़ा ॾियां महमूद जंहिंजो गंध शर्म सां झुकियल आहे जेको पंहिंजे ज़मीर जे मलामत हेठां दबियल आहे उनखे मां कहिड़ी सज़ा ॾियां? तोखे सज़ा तुंहिंजो ज़मीर ॾींदो। तूं पंहिंजे ई ज़मीर जे मलामत हेठां दबिजी वेंदे। कमाल खान जंहिं मूंखे हिक कुर्सी ते विहारियो वो हली अची मुझे कदमनि ते नक रगड़े जिंदगी लाइ इलाज करे माफ़ियूं वठे को अहिड़ो कम करे ॾेखार कमाल खान को अहिड़ो कम करे ॾेखार। अहिड़ो ई कम थींदो बाबा साईं अहिड़ो ई कम थींदो बस तव्हां चंद घड़ियूं सब्र कयो। मूं मोकिलियो आहे जुड़ियल ऐं मज़र खे हू हिकु अहिड़े माण्हू खे वठी ईंदा जंहिंजे मथां अहमद खान पंहिंजे पुट जेतिरो ई एतबार रखंदो आहे। ऐं उहो माण्हू अहमद खान चवंदो त हिन खूह जे अंदर पाणीअ जे हेठां हिकु दरी आहे ऐं उन दरीअ जे अंदरां तुंहिंजो पुट रुस्तम तुंहिंजो इंतज़ार करे थो त अहमद खान घोता खाई बि उन दरी खोलण जी कोशिश कंदो। ऐं असां चाहियूं था त उहो माण्हू अहमद खान खे इन खूह मथां वठी अचे। बाक़ी उन खूह में थेलो ॾेई अहमद खान खे क़ैद असां करे छॾींदासीं ऐं उन वक़्त ताईं असां वटि क़ैद हूंदो जेसि ताईं रुस्तम पंहिंजे पीउ जी जान बख़्शाइण ख़ातिर तव्हांजे पेरनि में किरी तव्हांजे बूटनि जी धूड़ साफ़ न कंदो। मां बि इहो ई चाहियां थो मुजीब सिर्फ़ हिकु दफ़ो रुस्तम खे पंहिंजे कदमनि में झुकायां। जल्द बाबा साईं जल्द उन मस्त उठ जी टंगुनि में डावण विझी उनजो कंध तव्हांजे कदमनि में झुकाईंदासीं। इहो कमाल खान जो तव्हां सां फ़ाइदो आहे बाबा साईं। उतारनि जो ख़ैर अच मंज़ूर वे। महिरबानी सरकार। मंज़ूर तोखे ख़बर आहे त असांजी दुश्मनी चारई तरफ़ वधियल आहिनि ऐं असां चाहियूं था
त कुछ धुरन सां ठाह कयूं ऐं ठाह उन्हनि सां कयूं जेके असांजा पंहिंजा आहिनि। ऐं पंहिंजनि में असांखे सभु खां वधीक रुस्तम खान आहे, पर ख़बर नथी पवे त असां ख़िलाफ़ रुस्तम जा कन कंहिं भरिया। इन लाइ मां तव्हांजी कहिड़ी ख़िदमत करे सघां थो सरकार? असां चाहियूं था त इन ठाह में सभ खां वधीक तुंहिंजो हथ हुजे, छो त तूं रुस्तम खान जो भाउरनि खां वधीक दोस्त आहे। रेस रुस्तम भाइरनि खां वधीक मुंहिंजो दोस्त आहे, पर हद खां वधीक ज़िदीरो बि आहे। इन रुस्तम जी ज़िद जे करे तॾहिं त असांजूं ॻाल्हियूं थी नथी सघनि। रुस्तम खे इन ज़िद तां लाहे मां बि कोन सघंदुसि साईं। हा मंज़ूर, हिक माण्हू खां सवाइ ॿियो केर बि रुस्तम खे ज़िद तां हटाए नथो सघे, ऐं उहो माण्हू आहे रुस्तम जो पीउ अहमद खान। हा रेस, इहा हक़ीक़त आहे त रुस्तम पंहिंजे पीउ खे जवाब कोन ॾेई सघंदो। इन्हीअ करे मंज़ूर असां तोखे हिते घुरायो आहे त जीअं तूं अहमद खान खे हिते वठी अच, जीअं असां असुल हक़ीक़तूं अहमद खान जे दिमाग़ में विहारियूं, जीअं हू रुस्तम खान खे ठाह लाइ राज़ी करे। ठीकु आहे कमाल खान, जेकॾहिं तव्हां चओ था त मां अहमद खान सां वञी मिलां थो, पर इन खां पहिरियां रुस्तम सां मिली ॾिसां त हू छा थो चए। मंज़ूर रुस्तम कोन मञीदो, कॾहिं बि कोन मञीदो। जेकॾहिं इन ॻाल्हि जी रुस्तम खे ख़बर पई त पोइ उहो तव्हांखे बि रोके छॾींदो। हा मंज़ूर, जेकॾहिं रुस्तम खान तव्हांखे रोके छॾियो त पोइ ज़ाहिर आहे तव्हां अहमद खान खे हिते न वठी ईंदो। एॾे वॾे क़दम खणण खां पहिरीं रुस्तम सां सलाह लाज़मी आहे। मंज़ूर, तव्हां त रुस्तम लाइ भलाई वारो कमु कयो पिया, पोइ इन में रुस्तम खां पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पर रेस, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त मंज़ूर इहो न सोच त असां कमज़ोर थी विया आहियूं। रुस्तम खान केॾो बि मज़बूत छो न हुजे, पर हू असांजे घणनि माण्हुनि खे मारींदो, 1, 3, 5, 10, 15। नेठि हू असांजी गोली जो खाज बि बणबो। जे तूं रुस्तम खे मौत जे मुंहं में धिकण चाहीं थो त पोइ तोखे इजाज़त आहे, असां रुस्तम सां बि निबिरी पवंदासीं। मंज़ूर, असां इन करे ठाह चाहियूं था त रुस्तम असांजो पंहिंजो आहे, पोइ असां पाण में विड़ी छो मरूं? हा मंज़ूर, जे तूं सुठे दोस्त जी भलाई चाहीं थो त अहमद खान खे हिते सम्झाए वठी अच, जे न त पोइ वेही तमाशो ॾिस। मंज़ूर, पोइ वेही तमाशो ॾिस। रुस्तम असांजा माण्हू मारे मारे थकिजी पवंदो, पर असांजा माण्हू न खुटंदा। इन करे चवंदो आहे त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते। थकजण खां पहिरियां ई जे मुंहिंजे रुख चढ़ियो त रुस्तम जो लाश बि सुञाणप में कोन ईंदो। सोच न मंज़ूर, तुंहिंजे दोस्त जी भलाई इन में आहे जो असां सां हुनजो ठाह थी वञे। बाक़ी रहंदा खानू ऐं दिलावर खान, उन्हनि सां असां पाण निबिरी पवंदासीं। ठीकु आहे कमाल खान, जेकॾहिं इन्ही में मुंहिंजे दोस्त जी भलाई आहे त अहमद खान खे सम्झाए मां वठी थो अचां। बाक़ी फ़ैसिले लाइ तव्हां पाण ई उनखे मुतमइन कजो। हक हक अल्लाहु, हक हक अल्लाहु। मुझी सच्ची मुरीदानी अज चलो पूरो थियो। माई अज खां पोइ तुझे घर में भाग ईअं हलंदो तोखे ख़बर ई न पवंदी। मुर्शिद, शायदि तोखे इहा ख़बर न हूंदी। तोखे 4 ॾींहं खाराइण जे लाइ मां काथऊं उधर न वती। हाणे जे भाग वरियो त बिस्मिल्लाह, जे न त इहो दुकानदार मूंखे घर में वेहण कोन ॾींदो। मुर्शिद, कोन ॾींदो। हक हक अल्लाहु, मूंखे तुझे हाल जी सभु ख़बर आहे। माई अज खां पोइ तुझे भाग जा दर खुली विया। आमीन, सुम्मा आमीन, सुम्मा आमीन। सच्चा मुर्शिद। हक हक अल्लाहु। अज बाबा खलीफा, अज त कंहिं ॿिए मिस्कीन जो भाग जाॻायो। हलो साईं। अल्लाहु हक हक अल्लाहु हक हक। सुभान अल्लाह, सच्चा मुर्शिद, सुभान अल्लाह।
चाची ओयो सचो मुर्शिद पर आहे वडी बुक चैन ॾींहंनि में देगिरी में हिकु तो कमो बि चावरनि जो न बचायो अथसि। अरे छोरा मुर्शिद जे शान में गुस्ताखी न करे। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, एतिरो खाधो मुर्शिद जे खाइण जो न हो, पर इहे मुर्शिद जा फ़कीर बि ईंदा हा जेके मानी खाई असांजे हक़ में दुआऊं घुरंदा हा। मुर्शिद जा फ़कीर वॾा के बुखिया हुया, सॼो मुल्क छॾे अची असांजो गिरह ते कयूं। बस हाणे बस। अरे बस छा केरा, मां तो सोचियो हो त मुर्शिद जे करे के 4-5 ॾींहं चङो चोखो गिरह खाईंदासीं। अरे चङो गिरह त नसीब कोन थियो, पर इन 4 ॾींहंनि में जेका बुख काटी आहे उहा मूंखे, मुंहिंजे पेट खे ऐं मुंहिंजे ख़ुदा खे ख़बर आहे। बाबा दिल न लाए, हाणे ॾिसजांइ त मुर्शिद जी दुआउनि सां कीअं था असांजा भाग खुलनि ऐं थियनि था असांजा वारा न्यारा। ख़ुदा करे त मत ईअं थिए, बाक़ी 4 ॾींहंनि में मुर्शिद जेको असांखे ॾाढो रही आहे इन जो कर्ज़ असां 4 सालनि में कोन लाहे सघंदासीं। अरे वॾा के पिटिया आहियो, जे मञूं हा काहे पीर मुर्शिद खे, हुजे वहां ईमान जो ज़रो त वरी पोइ सुधरियल न हुजो हा। अरे पिटिया ई सही, बेपीरिया ई सही, पर तो जेके 4 ॾींहं वेही मुर्शिद जा पेर धोई पीता है न, ॾिसूं साईं, ॾिसूं हाणे तुंहिंजा केॾा था भाग खुलनि। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, रुगो अॼोको ॾींहुं तरसो, सुभाणे ॾिसजो वेही त को न को दर खड़काए अचे असांजे भागनि जे हिसे मां असांखे ॾेई वेंदो, तव्हांखे ख़बर बि न पवंदी। ॾींहों ॾिसजो त कीअं न असां शाहूकार थींदा वेंदासीं। हा बाबा हा, हाणे जितां असांखे उम्मीद बि न हूंदी न त मुर्शिद जे सदके में असांखे उतां बि मिलणु शुरू थींदो। ख़ुदा करे ईअं थिए को कम मां जान छुटे, भाई कमाए त मरी विया आहियूं। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, हाणे तुंहिंजे कमाईअ में बि बरकत पवंदी। जाथे इहो 50-100 कमाईंदो है सूरनि सां, उते हाणे ॾिसजांइ वेही त 200-300 रुपया कमाईंदे। 200 हा 4-500। हाणे इहे 4-500 ख़र्च थिया आहिनि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ॾिसजो वेही त कीअं थो पियो सचे मुर्शिद जे इन पढ़ण जे बरकत सां भाग वरे। रुगो हीअ राति ऐं सुबुह को ॾींहुं गुज़रे, पोइ ॾिसां त हे खगो बि कीअं नथो कमाइण वञे पियो, कीअं नथा पिया असांजा वारा न्यारा थियनि। भाग थींदो। असली असांजो ॾोही हिन मौलूअ जो भाउ शमन आहे। शमन आचर खे ॻोठ में वठी अचण वारो बि इहो ई शमन अथव। ऐं कुझु ॾींहं अॻु में गोली बि शमन खे ई तंग में लॻी हुई। चइबो त शमन एॾा वॾा कम करण शुरू करे ॾिना आहिनि। कुझु बि हुजे, शमन ॾोही आहे ऐं उनखे इन ग़लतीअ जी सज़ा ज़रूर मिलंदी। वॾा बाबा, कमदार जेको मेरण ओधर ते विढ़िया उईंदा हिसाब किताब केर ॾिसी? उन में बि मौलू तुंहिंजो आहे, तुंहिंजे हथ में त बंदूक हुई, मुंहिंजा हथ ख़ाली हुआ। कंहिंजो बि ॾोह हुजे, पर इहो तव्हांखे कंहिं हक़ ॾिनो आहे जो तव्हां पंहिंजो पाण में हिते वेही फ़ैसिलो कयो? बावला साईं, माण्हू जज़्बात में अची थो वञे। तूं जज़्बात में अची करे तूं असांजे कमदार खे मारे छॾे, तॾहिं में असीं तोखे कुझु कोन चऊं। बाबा, असां माण्हू आहियूं मोहबती, कुझु बि करण खां अॻु असांखे तूं दाह ज़रूर ॾियां। बावला साईं, असां खां ग़लती थी वई, पर हाणे तव्हां जेका सज़ा ॾींदो उहा मूंखे क़बूल हूंदी। तो मुंहिंजो हिकु थक बर्दाश्त करे सघंदे, पोइ तोखे सज़ा कहिड़ी ॾियां? हाकिम खान चमड़ो अथव चमड़ो, ईअं मरण वारो न आहे। न लाला न, हाकिम खाने जो धक त चङा भला बि न आहिनि पचाए सघंदा, हिन में त सप ई न आहे। ॿुधाए न, ॿुधाए तो कहिड़ी सज़ा ॾियां? बावला साईं, मूंसां गॾु मौलो खे बि सज़ा ॾियो, छो जो मूंसां गॾु बराबरि जो शरीक आहे। बाबा, असां माण्हू आहियूं मोहबती, इन करे ही चक्कर तोखे माफ़ था कयूं, बाक़ी आईंदा अहिड़ी ग़लती न कजांइ। ठीकु आहे बाबा, आंदे अहिड़ी ग़लती न थी। महिरबानी साईं। बाबा, असां माण्हू आहियूं मोहबती, फॾे ऐं फसाद खां हटी मोहबत सां रहणु सिख। किथां बाबा किथां? ओधर ते आयल तॾहिं साकड़। तॾहिं त सियाणनि सच चयो आहे, हिकु हीणो ॿियो अठ घणो। हाकिम खान,
असांखे त हिते अजाई घुराई, हिते असांखे त वांदो वेहण मज़ो ई नथो अचे। जावेद खान ख़बर आहे न, तोखां बि जल्दी शौक़ शिकार कराईंदासीं। हाणे शिकार सिर्फ़ ऐं सिर्फ़ मूसा खान ऐं उन जे पुट जो करणो आहे, छो त उन्हनि मुंहिंजे मोहबत जे साज़न खे छेड़े मूंखे प्रेम मां ॿाहिरि कढी छॾियो आहे। वॾा वॾा, जंहिं जंहिं बि तुंहिंजी मोहबत में खलल विझण जी कोशिश कई आहे, जल्द उन्हनि जा सिर कटे तोखे तोहफ़े तौर आणे ॾींदासीं। इहो हाकिम खान जो तोसां वाइदो आहे, वाइदो। ॾिस, असां माण्हू आहियूं मोहबती, सब्र को कम वठजांइ। जेसि ताईं हू अगराई न कनि, तूं पहल रखजांइ। वॾा वॾा, इहा तुंहिंजी मर्ज़ी बि दिलि सां हंडाईंदासीं। जेसि ताईं कमाल खान वारा असांजी हदुनि में दाख़िल न थींदा, तेसि ताईं बासलामत हूंदा। पर जंहिं ॾींहुं बि हो असांजे हदुनि में दाख़िल थिया त कमाल खान जो सिर कटे धड़ खां धार करे छॾींदुसि, धार। वॾा वॾा, पोइ मूंखे मयार न ॾिजां। कमाल खान जो धड़ चौराहे ते पियो हूंदई ऐं सिर हथ ई कोन ईंदई। वञो दे, अॼु त खून थी कदी, खून। मुआ कॾहिं का औरत कान ॾिठी अथई छा जो जॾहिं महिल ॾिसी तो वात पटिजो थो वञी, उन को सिकड़ो आई। मां सिकदो, मुंहिंजी दिलि सिकदी, मूंखे सिकदो चओ मितरी। मुआ नथी चवां त वञी तो दाना थींदो। पदे पदे वञा तो हल रे, वॾी खून रा मूं सोचां थी पर कोन था थी। चङो हाणे हल हल, घिटी में घणी ॼाड़ी न वण त रुगो कंध न मुआ कुटई। हल भज दे पटाया, भज। न बाबा न न, पंहिंजे अखियुनि जे ॻोढ़नि खे सुकाए छॾ, सुकाए छॾ पंहिंजे अखियुनि जे ॻोढ़नि खे, ऐं मूं जीअं पंहिंजी दिलि खे पत्थर बणाए छॾ, पत्थर। रोअण पिटण मां कुझु कोन वरंदो। जिन बि असांजे घर खे उजाड़ियो आहे, मूंखे कसम आहे पंहिंजी मोहबत जो, मां जीअं ई हितां ॿाहिरि निकिरंदुसि, जेकॾहिं पंहिंजनि दुश्मननि जे घरनि खे कब्रिस्तान न बणायमि त मुंहिंजो नालो बि आचर न आहे मुंहिंजो नालो आचर। रोकियां तो पुट, पंहिंजे अखियुनि जे ॻोढ़नि खे रोकियां तो, पर छा कयां पुट, मां पीउ आहियां, पीउ। ऐं माउ पीउ जी दिलि भेण खां बि वधीक नरम थींदी आहे भाउ। ऐं जॾहिं न उहा पंहिंजी औलाद खे पीड़ाउनि में ॾिसंदी आहे त ॻरी पवंदी आहे पुट, ॻरी पवंदी आहे। बाबा, ही ज़मानो वॾो ज़ालिम अथई, ज़ालिम। ॻोढ़नि जो एहसास इन पत्थर दुनिया में कंहिं वटि कोन्हे। जॾहिं हथ में हथियार हुआ त कंहिंखे बि हिम्मत न हुई दोखे करण जी, ऐं जॾहिं हथियार छॾियासीं त सभु पए पुठीअ जे पोयां वार कया। तॾहिं त पुट उन्हनि ज़ालिमनि पंहिंजे सिर जे ख़ौफ़ खां तोखे न पिंजरे में बंदि कराए छॾियो। केसि ताईं बाबा मूंखे पिंजरे में रखंदा? मां जॾहिं बि जेल जी 4 दीवारी मां ॿाहिरि निकितुसि त या त मुंहिंजा दुश्मन देस छॾे भॼी वेंदा, या त पंहिंजे सिर जी सलामती लाइ पंहिंजो कंध कपे अची मुंहिंजे कदमनि में रखंदा। पुट
हाँ सब खां पहिरियों तूं इहो सोच त जेल जे हिन 4 दीवारी तूं ॿाहिरि तूं कीअं ईंदे। बाबा ही पहिरियों चक्कर नाहे जो असां जेल में आया हुजऊं। पंहिंजी त सॼी उमिरि जेलनि में ईंदे वेंदे गुज़री आहे। मां जेल जे लाहन चाढ़नि खां खूब वाक़ुफ़ आहियां। उन्हीअ करे ही मूंखे घणो वक़्तु जेल में रखे कोन सघंदा। हिन वक़्तु सभु तुंहिंजा दुश्मन थी बीठा आहिनि ऐं तूं अकेलो हिन धण दुश्मननि खे कीअं मुंहुं ॾींदे। बाबा शींहं खे कॾहिं बि कुतनि जी परवाह नाहे हूंदी। ओए भली शींहं पिंजरे में बंदि छो न हुजे, पर पोइ बि कुत्ता उन जे वेझो न आहिनि वेंदा। पुट मुंहिंजूं दुआऊं तोसां साण आहिनि। अलाह कंदो फेर सां हितां निकिरी पंहिंजे सभिनी दुश्मननि खे मात ॾींदे। बाबा तूं हितां वापसि हलियो वञ। हितां जो अहिड़ो माहौल नाहे जो तूं सरेआम आज़ाद घुमी फिरी सघी। तंहिं करे सुठो अथई त हितां वापसि हलियो वञ। बाबा वापसि हलियो वञ। पुट मुंहुं कोड़े सां कंहिंजी कहिड़ी दुश्मनी। बाबा बाबा हिन वक़्तु मुंहिंजे दुश्मननि मां उहा तमीज़ छॾाए वई आहे। हू ॿार ऐं ओड़े जो त छा, पर हिकु औरत जो बि लिहाज़ न कयूं। हू तो मथां कहिड़ो रहम खाईंदा। तंहिं करे तूं हितां हले वञ। बाबा किथे ईअं न थिए जो मुंहिंजा दुश्मन मूंखे कमज़ोर करण लाइ तोखे अगवा कनि। बाबा मूं न सॼण खे आसरो न दुश्मन खे भो। पोइ बि जेकॾहिं हू मूंखे मारणु चाहिनि था त जी बिस्मिल्लाह बा, मन मुंहिंजो मौत तोखे कुझु फ़ाइदो पहुचाए वञे। बस बाबा बस। जेकॾहिं तूं मूंखे वधीक कमज़ोर करणु नथो चाहीं त हितां वापसि हलियो वञ। ऐं जेसि ताईं मां जेल में आहियां तेसि ताईं वरी मूंसां मिलण न अचिजांइ। घर में वेही दुआ घुर बाबा त हितां जेल मां निकिरण लाइ सणाई थिए। जीअं मां जेल मां ॿाहिरि निकिरंदुसि, जेकॾहिं पंहिंजनि दुश्मननि जूं निंड्रूं हराम न कयमि त मुंहिंजो नालो बि आचर नाहे। मुंहिंजो नालो आचर। न मंज़ूर न। मूसा खान हिन वक़्तु बुरी चुको आहे ऐं हू पंहिंजे बचाइण लाइ हीला वसीला हलाए रहियो आहे। पर इन में बि रुस्तम जी भलाई आहे। रुस्तम मुंहिंजो पुटु आहे। मां उनखे चङी तरह सुञाणा थो। हू उन्हनि अनाड़ियुनि जे वर कॾहिं बि न चढ़ंदो। अहमद खान का महल न कंहिं जहिड़ी। कुझु सोच, जेकॾहिं रुस्तम खे कुझु थी पियो त तुंहिंजी पीरीअ जो सहारो बि खसिजी वेंदो। न मंज़ूर न। मां उन्हनि वालदेन मंझां न आहियां जेकी औलाद जे जवान थियण जो इंतज़ार कंदा आहिनि ऐं जवान औलाद ते बोझ बणिजी वेही रहंदा आहिनि। इन्हीअ करे मां रुस्तम खे छॾे ॾिनो आहे त भली वञी कुझु सिंध धरतीअ जे छातीअ मथां गंद साफ़ करे ऐं अहिड़नि नासूरनि खे ख़तम करे जेकी सिंध धरतीअ जे छातीअ मथां गंद करे रहिया आहिनि। मूसा खान हिन महिल पछताए रहियो आहे ऐं मां उन में पछतावो ॾिसी आयो आहियां। मूसा खान में को बि पछतावो न आहे। हू सिर्फ़ सांड्रे जा रंग बदिलाए रहियो आहे। तूं उनखे चङी तरह नथो सुञाणी। अहमद खान हिकु चक्कर मिलण में हर्ज कहिड़ो आहे। मंज़ूर मां तुंहिंजे करे मूसा खान सां मिली सघां थो, पर ठाह लाइ कॾहिं बि न।